नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्तनि जी ख़ास ख़बरुनि ते। बेएतमादी रिथत वोटिंग का एक ॾींहुं पहिरियां सरप्राइज़ ॾींदुसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान कंहिं बि सूरत में इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो। चवे थो आख़िरी बाल ताईं अपोज़िशन जो जमी मुक़ाबिलो कंदुसि ऐं वोटिंग खां एक ॾींहुं अॻु सरप्राइज़ ॾींदुसि। न्यूट्रल वारी ॻाल्हि जो ग़लति मतिलबु कढियो वियो। न्यूट्रल वारी ॻाल्हि चङाईअ जो हुकुम ॾियण ऐं बुराई खां रोकण जे तनाज़ुर में कई हुई। फ़ौज खे तनक़ीद जो निशानो बणायो वियो। मज़बूत फ़ौज मुल्क जी ज़रूरत आहे। फ़ौज न हुजे हा त मुल्क जा टे टुकर थी वञनि हा। सियासत लाइ फ़ौज खे बदनाम न कयो वञे। नून लीग ऐं PP जी सियासत चोरी ऐं चोरी लिकाइण आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म ख़िलाफ़ एतमादी रिथ ते जल्द वोटिंग कराइण जो मुतालबो करे छॾियो। चवे थो हाणे इमरान खे शिकस्त नज़र अची रही आहे। फौरी तौर बेएतमादी रिथ ते वोटिंग कराई वञे, कोई जेको खटे या हाराए। ही 2018 नाहे, पाकिस्तान जो अवाम सुञाणे चुको आहे। हाणे का बि सिलेक्शन न थींदी। इमरान ख़ान हाणे अॻूणो वज़ीर आज़म बणिजी चुको आहे। इमरान ख़ान नैब, मीडिया ऐं फ़ौज खे पंहिंजो टाइगर फोर्स बणाइणु चाहे थो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मालाकंड में जलसे ख़िताब। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज जस्टिस ग़ाज़ी फ़ाइज़ी सां चीफ जस्टिस पारां आइन जे आर्टिकल 63A जी तशरीह लाइ जुड़ियल लार्जर बेंच ते हैरत जो इज़हार करे छॾियो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे ख़त। जस्टिस ग़ाज़ी फ़ाइज़ी सां ख़त में चवे थो त जेको सदारती रेफरेंस दाख़िली नाहे थियो उनखे कीअं थो मुक़ररु करे सघिजे। सुप्रीम कोर्ट ॿार जी पिटीशन ऐं सदारती रेफरेंस गॾु ॿुधी नथा सघजनि। ॿार जी दरख़्वास्त ते ॿुधणी कंदड़ बेंच में 4थे, 8थे ऐं 13हें नंबर वारनि फाज़िल जजिस खे शामिलु कयो वियो आहे, जेका अॻूणे चीफ जस्टिस जी रिवायत खे नज़रअंदाज़ कयो। अॻूणे चीफ जस्टिस फ़ैसिलो ॾिनो हो त सीनियर जजिस ते ॿधल बेंच ई केसनि जी ॿुधणी कंदी। पंजवीह मार्च ते क़ौमी असेंबली जे इजलास में फ़ौत थी वियल MNA जे रूह खे सवाब पहुचाइण लाइ दुआ घुरी वेंदी। 30 मार्च खां 1 अप्रैल ताईं स्पीकर जंहिं ॾींहुं चाहे वोटिंग कराए सघे थो। अञा ताईं वज़ीर आज़म वटि केतिराई पता पयल आहिनि। 27 मार्च ते वाज़े थी वेंदो त अवाम कंहिंसां गॾु आहे। बेएतमादी जी रिथ नाकाम थी वेंदी, असां पुरुमीद आहियूं। वफ़ाक़ी गृह वज़ीर शेख रशीद इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। है मेरे वतन, हम हैं तेरे रखवाले, चमकेंगे तेरे लिए, दमकेंगे तेरे लिए ये रंग मेरे। इस जहां पे छाएंगे, तारों को ले आएंगे कदमों में तेरे। पाकिस्तान जो ॾियारो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। इस्लामाबाद में 3 हथियारबंद फ़ौजनि जी परेड तक़रीब। सदर डॉक्टर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान ख़ान, हथियारबंद फ़ौजनि जा सरबराह, सफ़ीर, अहम सियासी, समाजी ऐं मज़हबी शख़्सियतूं तोड़े परॾेही महिमान शरीक। परेड ग्राउंड में JF-17 जहाज़नि जी शानदार फ्लाइंग मार्च जो मुज़ाहिरो। आर्मी एविएशन जे दस्तनि बि फ्लाइंग मार्च पास कयो। आर्म्ड कोर जे दस्तनि अल ख़ालिद टैंकुनि सां ऐं फील्ड आर्टिलरी रेजिमेंट क़ौमी झंडे खे सलामी पेश कई। 2000 किलोमीटर मार कंदड़ गौरी, बाबर मिज़ाइल ऐं शाहिन 2 बि परेड में शामिल हुआ। उज़्बेकिस्तान जो दस्तो पहिरियों भेरो मार्च में शरीक थियो।